गोबंद माली जो जन्म ॾियारो हुजे या संदसि वरसी हुजे उहा मल्हाइण जी कोशिशि कंदा आहियूं ऐं हर साल पंहिंजे हाल हिसाब सां असां कंदा आहियूं। अॼु दादा गोबंद मालीअ जो जेको 100 जन्म ॾियारो 100 जन्म ॾियारो आहे। असांजी कोशिशि हुई त हिन ॾियारे खे असां सुहिणे नमूने सां पंहिंजो मल्हाइजे, पर मसइलो आहे त कोरोना जे करे ऐं ख़ासि तौर सां कोरोना जे करे असां घणे तइदाद में दोस्तनि खे सॼी कोन पिया सघूं। जो शुक्रगुज़ार आहियां ख़ासि तौर सां नौशहरे खां कई आहे ॿार दूर अफ़ज़ाई कंदा साईं काजी अली रज़ा साहिबु आहे। मुंहिंजी आख़िरी आहे त यूट्यूब ते जेको आख़िरी इंटरव्यू हो दादा गोबंद माली जो जेका माई इंटरव्यू वठे पई कमला मोगलाणी उहा फेसबुक ते दादा फेसबुक सॼी दुनिया ॼाण आहे। गुज़िरियल साल जेको असां प्रोग्राम कयो गोबंद मालीअ जो त उहा जॾहिं असां तकरीबु थियूं त उन में मूंखे उन चयो त काश मां आरुषा में ॼाणा हा। आरुषावासी सिंधी अदबी संगत जो मालिका दादा गोबंद माली जी 100 सालगिरह जी सभिनी खे वाधायूं ॾियनि था। ऐं हीउ जेको प्रोग्राम नंढे हिकिड़े शार्ट काल ते दोस्तनि खे सभु करे ऐं जेको कयो वियो आहे सभिनी जा महिरबानियूं। ऐं उन असांखे तइलीम ऐं इल्मु अदब ॾांहुं माइल करण में अहम किरदारु अदा कंदे असांजे पर ख़ासि तौर ते शाइरी परगिणे में हिकिड़ो बुनियाद बि पूरी हुन में तमामु शुक्रगुज़ार आहियां साईं अली वीडियो साहब जो त हुननि असांखे दावत ॾिनी दादा गोबंद माली जे जेको आहे 100 साल जेका एडिशन जेका आहे जे लाइ। सभ खां पहिरियां त दादा गोबंद माली जे बारे में चए थे त 1950 में हिंदुस्तान में तरक़ी पसंद मुनसिफ़िन जी जेकी तहरीक शुरू थी उनखे मद्देनज़र रखंदे दादा गोबंद माली बि इहो सम्झो त सिंधी अदब में अहिड़ी तहरीक